मुझे हबीब करीम जो सहाबी जे जो नालो आहे मुसअब बिन उमैर। छा नालो आ याद कयो, नालो याद कयो मुसअब बिन उमैर नालो आ। मां जो ॾाढो दादलो आ, पी जो भी ॾाढो प्यारो आ, बचड़ो भी हिकड़ो आ, बेतहाशा दौलत दुनिया जो मालिका। एतरो त मक्के जे सरजमीन ते दौलत वारो आ। अहिड़ा कपड़ा पाए, अहिड़ी खुशबू लगाए निकरंदो आ। हिकड़ी गली मां वेंदो आ, ॿिय गलीअ में ख़बर पवंदी आ त मुसअब बिन उमैर वञी रहियो आ। एतिरी दौलत वारो, एतरी ताकत वारो, एतरो सुहिणो, जंहिंजे मक्के जूं नौजवान औरतूं हर औरत जी तमन्ना हूंदी आ शल मुसअब मुंहिंजे निकाह में अचे, मां मुसअब जी राणी थी करे हिन दौलत ते राज कयां। पर उहो मुसअब जॾहिं इमामुल अंबिया जे साम्हूं आयो, मुझे मदीने जी ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जॾहिं चेहरे अनवर ते निगाह पई आ, जंहिंजे लाइ दुनिया दीवानी हूंदी आ, जीअं मुझे महबूब जे चेहरे ते निगाह पई आ, जंहिंजे लाइ दुनिया जे मक्के जूं औरतूं चरियूं ऐं मस्तानियूं हुयूं, अॼु उहो मुसअब मुझे महबूब जो दीवानो बणजी वयो। हिकड़ी निगाह सां, हिकड़ी निगाह सां अल्लाह अल्लाह तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, न बन सका है, न बन सकेगा, न बन सका है, न बन सकेगा, जो न बन सका है, न बन सकेगा, मिसाल तेरी जवाब तेरा, मिसाल तेरी जवाब तेरा या रसूल अल्लाह। उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक चेहरे अनवर ते निगाह पइजी वई, जे ला मक्के जूं औरतूं नौजवान दीवानियूं हुयूं, अॼु पाण दीवानो थी वियो आ। सवेल घरों निकरंदो हुयो, सवेल मां जो दादलो घर में पहुंचंदो हुयो, लेकिन अॼु ॾिसण सां दुनिया बदिलजी वई आ, जिंदगी बदिलजी वई आ, सॼी जिस्म जी हालत बदिलजी वई आ। सवेल त निकरंदो आ, यार जे धक में दीदू विझी बीहंदो आ, छो विझी बीहंदो आ, आशिक जी ईद तॾहिं थींदी आ जॾहिं दिलबर जी दीद पवंदी आ। अज़ीज़ान मन मुसअब बिन उमैर जेको निकरंदो त सवेला, पर महबूब जे दीदार मां ढो कोन थींदो आ। वेठो पुरीअ जे चेहरे ॾे निहारींदो आ, वेठो पंहिंजे दिल खे तसल्ली ॾींदो आ, तस्कीन ॾींदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टाइम बदिलजी वियो, जेको मंझंद जो ॿेपहरीअ ते घर पहुचंदो हुयो, अॼु 100 महीने खां बाद पियो पहुचे।
मां दिया मां दिया ओहा कंहिंजी बि हुजे मुसाब जी मावा बचड़े खां पुछे थी हिकड़ी रात बी रात 5-10 रातियूं गुज़री वयूं बचड़े खे थी चवे बचड़ा मुसाब जी मुझी जी जल अम्मा मां समझा थी मुसाब बचड़ा तुझी दिल को झटे वयो आ मां थी चवे बचड़ा मुसाब यकीनन तुझी दिल को झटे वयो आ मुसाब के ख़बर आ मुझी अम्मा ऐं मुझो अबो मुझे महबूब जा दुश्मन खिले जरूर थो हाया न कर नथो करे हिक रातियूं गुज़रियूं नेठ माव जे बाह में हथ विझी वेही रही ओ मुझा बच्चा मुसाब कहिड़ी शइ जी खोटी आ ॿुधा मके जी कहिड़ी उहा छोकिरी आ जंहिं तुंहिंजे दिल खे झटियो आ हिक लम्हे में तुझी शादी कराए थी छॾियां मुसाब पज जी जल अमड़ दे निहारे जरूर थो मगर गले तई गाल खे आणे वरी गुम थो करे खबर नाहे मुझे अम्मा ते कीअं गुज़रंदी ओ मुझा दोस्त अजीज नेठ उहा घड़ी अची पहुती जेडी मल जी जल मां चयो ओ मुसाब तुझी अम्मा ते सीमानी कान खाईंदी तुझी अम्मा पानी कान पियंदी जेस ताईं पंहिंजे महबूब जी गाल न कंदे जे तुझी दिल झटिया उनखे मां खटी ॾेखारियां जेडी मल मुसाब जे अमड़ इएं चयो त मुसाब जो जवाब बाद में मुझा दोस्त दाह कया त सुणे सचल पंहिंजे ॿोलीअ में कहिड़ो जवाब ॾिनो हुयो अञा मुसाब जवाब त ॾिनो ई कोन आशिक सुणे सचल साईं उन मंज़र खे यादो रखी करे कीअं पियो अक्स छपाई करे त मुसाब पंहिंजे मां सां कीअं कलाम कयो हूंदो सचल साईं जी ज़ुबान मां सचल साईं थो चवे हाय अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां हाय अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां जो लॻियां आका तेरे जो लॻियां दिल पर तेरे अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां मां खे जवाब मुसाब छा थो ॾे तर्जुमानी सुणो सचल साईं फरमाईंदो करे इएं थो चवे त उन मां खे यकीनन हीअं जवाब ॾिनो हूंदो पारऊं दरिया है झोक रांझन दी झोक रांझन दी यानी मां के चई रहियो हूंदो ओ मुझी अम्मा तू त दुनिया जे औरत जी गाल थी करी पर मां उन महबूब के दिलड़ी ॾेई वेठो हां जिते तुंहिंजो कोई दुनिया जी ताकत हलण वारी कान्हे का है पारऊं दरिया झोक रांझन दी झोक रांझन दी मैं अणतारूं सुहना मैं अणतारूं आका तार है अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां मुसाब
बिन उमैर पंहिंजे जीजल अम्मा खे जवाब ॾिनो, ओ मुंहिंजी जीजल अम्मा तूं बुखूं न काट, तूं उञूं न काट, अॼु तुंहिंजो तोखे बचड़ो ॿुधाए रहियो आहे त मां दिलि कंहिंखे ॾेई आयो आहियां, वारो कर मुंहिंजा बचड़ा। अखियुनि में लुड़क लाड़े अर्ज़ तो करे, ओ मुंहिंजी अम्मा कंहिं मके जे औरत खे दिलि ॾेई कोन आयो हां, मां त इमामुल अंबिया सुहिणे नबियनि जे इमाम मुहम्मद करीम खे पंहिंजी दिलड़ी ॾेई ईमान जो सौदो करे आयो हां। ओ मुसलमान, ओ मुसलमान हाणे गौर कर, चो त मुझे करीम आका पंहिंजे उन सहाबीअ खे फरमायो जंहिं सहाबीअ 3 दफ़ा अर्ज़ कयो त मुंहिंजा आका मूंखे तव्हां सां प्यार थी वियो आहे। मदीने जे मीर 3 दफ़न खां पोइ फरमायो ॾुखनि ॾोलावन ला तयार थी, मुसअब जे ॾुखनि जा ॾींहं शुरू थी विया। अम्मा ॻाल्हाइण छॾे ॾिनो, अबे ॻाल्हाइण छॾे ॾिनो, कुर्ब अम्मा जो हलियो वियो, कुर्ब पीउ जो हलियो वियो। इन हद ताईं अबे अम्मा मुंह मोड़े छॾियो जो लकीर कढी पीही रहिया। ओ मुसअब जी मुंहिंजी अम्मा, पीउ चयो ओ मुसअब जी मुंहिंजा बाबा, अॼु हिकिड़ो फ़ैसिलो कर, या मदीने वारे खे छॾ या अबे ऐं अम्मा खे छॾ। मुसअब निहारे थो चवे, ओ मुंहिंजी जीजल अम्मा 100 दफ़ा तो ता कुर्बान वञा, ओ मुंहिंजा बाबा 100 दफ़ा तो ता कुर्बान वञा, पर जेॾी महिल महबूब जे साम्हूं थो अचां, हिकिड़े पासे महबूब खे रखी ॿिए पासे तो अबे अम्मा खे रखां, त 1000 तो जहिड़ा अबो ऐं अम्मा हुजनि, मां महबूब जे हिकिड़ी बुरकतां कुर्बान करे छॾियां। महबूब जे हिक मुर्कता मुंहिंजी अम्मा, हुअ त तूं जीजल अमड़ है तो ता 100 दफ़ा कुर्बान, पर जॾहिं न मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि अचे अम्मा त तो जहिड़ियूं 1000 अंबड़ियूं हुजनि, मां मुस्तफ़ा जे हिक मुर्कता कुर्बान करे छॾियां। अज़ीज़ाने मां पीउ छा कयो, उन मुसअब बिन उमैर जे दुनिया दौलत त बंदि कई। गौर कर तोखे असांखे कहिड़ी तकलीफ़ आई आहे। उन मुसअब बिन उमैर जे जिस्म जा जेके कपड़ा हुया उहे बि लहराए वरतऊं। ओहो मुसअब जेको कपड़ा पाईंदो हो दुनिया ॾिसंदी हुई, अॼु उन मुसअब जे जिस्म ते फाटल चतिल लॻल कपड़ा पाए रहियो आहे। ओॾाहो मुसअब सुणो चतन लॻल कपड़ा पाए रहियो आहे। हिजरत खां बाद जॾहिं चतन लॻल कपड़नि सां मुंहिंजे महबूब जे साम्हूं मुसअब आयो, अखियुनि में लुड़क हुया। मुंहिंजे हबीब ऐलान कयो, ज़मीन ते को जन्नती हलंदो फिरंदो जवान ॾिसो त हिन मुंहिंजे मुसअब ॾे निहारे छॾियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां मोहब्बत जी दावा तो असां न कयूं। मोहब्बत ॾाढी ॾुखी आहे, बस तूं असां एतिरी दावा कयूं, बल्कि उम्मीद रखूं जीअं मके जीअं मिस्र जे बाज़ार जे अंदर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारन में हुआ कुराड़ी भी सुट्र जो वटो खणी आई हुई। सुट्र जो वीटो खणी करे दुनिया जे अमीरन पुछो कुराड़ी यूसुफ के खरीदारी जे लाइ सुट्र जो वीटो खणी आई आ। उन कुराड़ी जवाब दिनो, यूसुफ जा खरीदार त अमीर बणजी वेंदो, पर मां कुराड़ी इन नियत सां बीठी हां जॾहिं अल्लाह जा मलाइक सुणे यूसुफ जे खरीदारन जा नालड़ा लिखंदा, आखिर में मां कुराड़ीअ जो नालड़ो भी जरूर लिखजी वेंदो। ओ मुझे मुस्तफा जा गुलाम, ओ मुझे महबूब जा दीवाना परवाना, बस इहो तसव्वुर करे मोहब्बत में गुजारी दो कर त जहिड़ो आहियां तहिड़ो शलम जो पीरी मूंखे कबूल करे छॾे।